अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला आप लोग सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में कराची का इस्लामाबाद लाइ निकतल अवामी मार्च मंजिल ॾांहुं सफ़र जारी। अवामी मार्च की ओकाड़ा में शानदार आजियां गुलन की बरखा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है त नालायक नायल वज़ीर आज़म जे करे दहशतगर्दी हिकु भेरो ॿीहर कर खयो आहे। इमरान खान अवाम सां कूड़ ॻाल्हाए यूटर्न वरितो। मौजूदा हुकूमत जी नालायकी सबब हर तबको परेशान आहे। जेसी ताईं हारी तरक्की न कंदो मुल्की मईशत अॻिते न वधी सघंदी। मुल्क जे नौजवाननि खे नज़रियाती ऐं जमहूरी सियासत खां परे रखियो वियो आहे। जंहिं शख़्स 50 लख घर ॾियण जो वाइदो कयो उहो हिकु घर बि न ॾेई सघियो। पीपुल्स पार्टीअ खे ख़तमु करण जा ख्वाब ॾिसंदड़ पाण ख़तमु थी वेंदा। लॉन्ग मार्च चल रहा है। लॉन्ग मार्च जैसे ही ख़त्म होगा तो फिर वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मूव किया जाएगा। यकीन के साथ मैं कह सकता हूँ कि 12 से 13 लोग हैं पीटीआई के और इंडिपेंडेंट जो डावाडोल क्या हो चुके हैं, मगर वो सोच में आ गए कि हमें इमरान की नाकामियों का बोझ अपने कंधे पे नहीं लेना चाहिए। उन लोगों ने पॉलिटिकल फैसला किया है। हुकूमत जा 12 खां 13 MNAs इमरान खान खिलाफ फैसलो करे चुका आहिनि। PP अगवान खुर्शीद शाह जी दावा। खुर्शीद शाह जो चवण आहे त खेसि यकीन आहे त इमरान खान पंजाब जी वॾी वज़ारत चौधरी परवेज़ इलाही खे न ॾींदो। असांजो मार्च वफ़ाक़ी हुकूमत न पर इमरान खान खिलाफ आहे। लॉन्ग मार्च जी पुॼाणी ते बेतमादी जी रिथ आंदी वेंदी। मुखालिफ़ धुर वारनि ख़रीद ऐं विकिरे जी पिड़ी लॻाए छॾी आहे। 48 कलाकनि अंदरि बेतमादी रिथ आणण जो चयो वियो हो। 72 कलाक गुज़री विया पर रिथ न आई। मौलाना फज़ल रहमान जो लथल चेहरे मां सभु कुझु वाज़े नज़र अची रहियो आहे। बेतमादी वारी रिथ नाकाम वेंदी। मौलाना फज़ल रहमान शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि खे मुंहुं लिकाइण लाइ जाइ बि न मिलंदी। बिलावल जे मार्च जो रावलपिंडी पहुचण ते भलीकार कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं शफ़क़त मेमून जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। फवाद चौधरी जो चवण आहे त रूस यूक्रेन मामले ते पाकिस्तान जो मौक़िफ़ चिटो आहे। इमरान खान फ़ौजी हल जी कॾहिं बि हिमायत नाहे कई। ॿिन्ही मुल्कनि में जंग ख़त्म थियणु घुरिजे। पेशावर जे कोचारे सालदार वारे इलाइक़े में जामे मस्जिद अंदरि थियल आपघाती बम हमले जा वधीक 6 ज़ख़्मी इलाज दौरान फौत। शहीदनि जो अंग 63 थी वियो। लेडी रेडिंग अस्पताल जे तर्जमान मूजिब 37 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे, जिन मां 5 ICU में दाख़िल आहिनि। धमाके जो केस CTD थाणे ते दाख़िल। कोहाटी चौक ते शहीदनि जी इज्तिमाई जनाज़े निमाज़ अदा कई वई। पेशावर शहर जी फिज़ा सोगवार। पेशावर में मस्जिद ते हमलो कंदड़ 3 दहशतगर्दनि जी सुञाणप थी वई आहे। KP पुलिस वाक़े जे तह ताईं पहुची चुकी आहे। हिकु ॿिनि ॾींहनि में जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। घरू वज़ीर शेख रशीद जो बयानु। संदसि चवण आहे त मुल्क कुदरती आफ़तुनि सां न पर अफ़वाहनि ऐं ॾफेड़ सां तबाह थींदा आहिनि। मुखालिफ़ धुर भले बेतमादी रिथ आणे खेनि अॻु बि शिकस्त मिली हुई, हाणे बि मिलंदी। बेतमादी रिथ लाइ स्पीकर वटि 3 ॾींहं हूंदा आहिनि। स्पीकर खे रिक्यूज़ेशन नाहे मिली। रिक्यूज़ेशन मिलण बाद 14 ॾींहंनि अंदरि इजलास घुराए सघे थो। सांगड़ जे तालीमी खाते ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में लाॻीतो गैर हाज़िर रहंदड़ 13 उस्तादनि खे जबरी रिटायर करे छॾियो। लेटर जारी। जबरी तौर रिटायर थियल उस्तादनि में बहरान खान, राबिया सलमा, अज़ीज़ रहमान, परवीन साजदा, नबी बख्श, ग़ुलाम शबीर, सुगरा, मोहम्मद अशरफ ऐं ॿिया शामिल। रावलपिंडी टेस्ट जे ॿिए ॾींहुं ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ 4 विकेटुनि जे नुक़सान ते 476 रन्सुनि ते पंहिंजी पहिरीं इनिंग्स डिक्लेयर करे छॾी। अज़हर अली 185 रन्सूं ऐं इमामुल हक़ 157 रन्सूं ठाहे आउट थिया।